मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अच्छा, रोज़े जी हालत में मक्ख या मच्छर या धूड़ जो वात में वञण सां रोज़ो फासिद थींदो या न? अच्छा, इन टिनि सूरतुनि जे अंदरि रोज़ो जेको आहे फासिद न थी पवंदो। अगरि कोई बि बंदो काथां गुज़र कयईं, सफ़र कयईं, उन दौरान जेकॾहिं वात में मक्ख हली वई ऐं मच्छर हलियो वियो या धूड़ हली वई त कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे रोज़े ते असरु न पवंदो। रोज़ो न फासिद जेको आहे न थींदो, छो त इहा शइ कोई बि बंदो यानी इन खे वात में हलक में दाख़िल थियण जी कोशिशि न कंदो। कोई बि बंदो जेको आहे मक्ख खे जेको आहे वात जे अंदरि तस्लीम न कंदो ऐं ॻीअण जी कोशिशि न कंदो, ऐं मच्छर खे बि जेको कंहिं क़िस्म जो कोई बि यानी हलक में हेठि लहण जी कोशिशि न कंदो। इहा उहा शइ आहे जेकी इंसान जे इख़्तियार खां ॿाहिरि आहे। हिकु जानदार आहे यानी मख़लूक आहे, उहा ख़ुदि ब ख़ुदि जेकॾहिं वात में निड़ी में हेठि लही वई, मच्छर जेको आहे लही वियो या दज़ ऐं धूड़ नक जे अंदरि वई या वात में अंदरि हली वई त रोज़े ते कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन न पहुचंदो। रोज़ो जेको आहे तव्हांजो दुरुस्त ई रहंदो ऐं कोई बि बंदो परेशान थियण जी कोशिशि न करे।